जीए लतीफ़ नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। यादगिरी जी किताब कीअं विसारिया वेड़ीचनि मां हेल ताईं असां 4 एपिसोड जेके आहिनि अव्हांजी ख़िदमत में पेश कया आहिनि ऐं जेके सब्सक्राइबर पोइ जुड़िया आहिनि तिन खे अर्ज़ु आहे त पहिरियां जेके 4 एपिसोड आहिनि से ज़रूरु ॿुधनि ऐं अॼु अव्हांजी ख़िदमत में ही 5 एपिसोड पेश करे रही आहियां। क़ादिर जी कुदरत। अॻियनि एपिसोड में हिकमत में ॾाॾे साईं जे वफ़ात खां पोइ जेको आहे सो सिलसिले खे अॻिते वधाए रहिया आहियूं। उन्हनि जी वफ़ात खां पोइ परे परे ॻोठनि मां ॾांद गाॾियुनि ते हिकु मरीज़ खे आंदो वियो। महाराज रामचंद्र खे मरीज़ खे उन्हनि चयो त ॾेखारिणो आहे। हुननि खे ॿुधायो वियो त महाराज रामचंद्र गुज़ारे वियो आहे। इहो ॿुधी रोअण लॻा, चवण लॻा मरीज़ जी हालत तमामु ख़राबु आहे, असांखे मरीज़ लाइ दवा ॾियो। इन खे घणो जेको आहे मरीज़नि खे जिन आंदो सम्झायो वियो त हिकमत जो कमु रामचंद्र जे वफ़ात खां पोइ बंदि कयो वियो आहे। मरीज़ जी हालत ख़राबु आहे, बहितर थींदो तव्हां लाड़काणी वॾी अस्पताल में खणाए वञो। मरीज़ जा माइट आज़ू निज़ारियूं करण लॻा, असीं मुर्शिद जी चाउंठ छॾे करे न वेंदासीं, बचाइण मारण अव्हांजे हथ में आहे। अबो घर में कोन हो, अमड़ निकिरी आई, पेरनि ते उहे किरी पिया। असीं ॿिए कंहिंजे दर ते न वेंदासीं। अमड़ मुंझी पई। ॾाॾे साईं जे तिब जे किताब हो, उहो कढी कुझु ॾाॾे साईं जूं दवाऊं पयूं हुयूं, कुझु पसारीअ खां घुराए धणी जो नालो ऐं पंहिंजे सहुरे जो नालो वठी करे दवा मरीज़ खे ॾिनाई ऐं चई ॻोठ खणाए वञो। कुझु ॾियारनि खां पोइ उहो मरीज़ चाक चङो भलो थी करे मुस्ती मखण ऐं ॿिया केतिरा तोहफ़ा खणी करे हाज़िर थियो। अमड़ खे हैरानी लॻी वई। पूरे दर में अमर जो ॻोठाणनि में नालो थी वियो। चऊं मिस्र जी नुंहुं जेका आहे क़ाबिल आहे, संदसि हथ में शफ़ा अथसि। बसि उन खां पोइ केतिरा मरीज़ अमड़ वटि अचण लॻा। ॿनियुनि ते लाभारे ऐं ॿिजनि पोखण दौरान गर्मी जे लहस जा मारियल केतिरा मरीज़ ठीकु करे छॾियाऊं। उन्हनि में केतिरा चोर चकार खूनी धाड़ेल बि हूंदा हुआ। अमड़ नब्ज़ ॾिसंदे या उन्हनि अॻियां वेंदे झिझक कंदी हुई, पर उहे अमड़ खे धीअ भेण अमड़ वांगुरु करे ॾिसंदा हुआ। भाभी जे चवण ते अमड़ उन्हनि खे दवाऊं ॾियणु शुरू कयो। जेतिरियूं दवाउनि ते ख़र्च ईंदो हो ओतिरो ई उन्हनि खां वठंदी हुई। हिकु भेरे जुमे ख़ान शेख जो पोटो जेको आहे सख़्तु बीमार थी वियो ऐं जुमे ख़ान ॿियनि शेखनि जे भेट में मालदार ऐं पंहिंजी बिरादरी जो चङो मुड़ुसु हो ऐं बाबे जे चूंडुनि में मुख़ालिफ़ वीचारधारा रखंदड़ हो। हिन सिलसिले खे थोरी देरि खां पोइ अॻिते वधाए रहिया आहियूं। शहदादकोट जो जुमो ख़ान ॿियनि शेखनि जे भेट में मालदार ऐं पंहिंजी बिरादरी जो चङो मुड़ुसु ऐं बाबे जे चूंडुनि में मुख़ालिफ़त वीचार रखंदड़ हो। दुआ सलाम जो रस्तो ज़रूरु हो। अखि जी दीद बि हुयसि। जुमो ख़ान पको नमाज़ी ऐं इस्लामी उसूलनि जो पाबंद हो। जॾहिं पोटो उनजो बीमार थी पियो त घर जा सभु भाती परेशान थी विया। हर को घर जो भाती भॼ डुक करणु लॻो। छोकिरो पोयनि पसाहनि ते हो। ख़ैरातूं पीरनि फ़क़ीरनि ते चादरूं डॉक्टरनि ऐं हकीमनि जूं लाइनूं लॻाए छॾियो, पर रती भर बि फ़ाइदो न पियो थिए। अमड़ टिपणो वग़ैरह ॾिसंदी हुई। कंहिं खेनि चयो त
त महाराज गोपी कृष्ण जी घरवारीअ खां तावीज़ वठो, चङो भलो थी वेंदो। रोअंदी रोअंदियूं शेखियाणियूं घर में आयूं। अमर चयो, मां छा थी करे सघां भला? चयूं, टिपणी मां ॾिसी ॿुधाए। ऐं घणो इनकार करण जे बावजूदि आख़िर अमड़ खे रहम अची वियो। मजबूर थी अमड़ उन्हनि खां पुछियो, हींअर बि छा करे रहिया आहियो? चयूं त ॾसु मिलियो आहे त छेला कुहाए ख़ैरात ॾियो। अमड़ यकदमि चयो त नियापो मोकिलियो त छेला न कुहनि, छो जो मुंहिंजी तावीज़ सां गॾु इहा ख़ैरात न हलंदी। हुननि जो बेअक़ीदो ॿझी वियो। यकदमि घर नियापो मोकिलियाऊं त छेला कुहाइणु बंदि कयो। पाणी पढ़ी उन सां गॾु श्लोक लिखी तावीज़ ठाहे ॾिनऊं। गॾोगॾु दवाऊं ऐं दुआऊं बि चालू रहियूं। कादिर जी कुदरत छोकिरो चढ़ी पियो। ख़बर नाहे त उन्हनि बेज़बान छेलनि जे बचाइण जो नतीजो हो या धणीअ तरफ़ां चङाई थियणी हुई, जो उन ई घड़ीअ छोकिरी तां मौत टरी वियो। बसि उन ॾियारे खां मुस्लमान औरतुनि ऐं शेखियाणियुनि जो घर में असुलु असांजे पीउ लॻी वई। न सुबुह न मंझंदि, न राति न ॾींहं, न ततीअ न थधीअ, न मींहं न झुड़, महलो कु महलो औरतुनि जा टोला घर में अचणु शुरू थी विया। अबो बेज़ार थी वियो। अमड़ खे कावड़ में चवंदा हुआ, सती लाइ मायूं ईअं आहिनि ॼण पुलिस वारो अची वियो। ही त वैल थियो। अमड़ बि हिजाब ऐं शर्म विचा कंधु कोन कढाए सघंदी हुई। अमड़ वटि अची करे ज़ालूं पयूं रुअणा रुअंदियूं हुयूं, के मुड़ुस जा त के ससु जा, के सहुरे जा। किंजा मर्द धंधे लाइ मुहूर्त कढाइण लाइ ज़ालुनि खे मोकिलींदा हुआ। किंजा छोकिरा अरब मुल्कनि ॾांहुं भॼी वेंदा हुआ, तिन जे मोटण लाइ फार विझाईंदियूं हुयूं। असां हिन सिलसिले खे एपिसोड जे थोरी देरि खां पोइ अॻिते वधाए रहिया आहियूं। हिकु भेरी शहदादकोट जी साधणी माई लच्छी बीमार थी पई। ॻोठ जूं ज़ालूं काफ़ी जेको आहे उन जी इज़त कंदियूं हुयूं। को माई लच्छीअ जी ॻाल्हि कोन मोटाईंदो हो। नेक औरत हुई, घर में गुरू ग्रंथ साहिबु रखियलु हुयुसि ऐं रोज़ु शाम जो 30-40 ज़ालूं जेको आहे माई लच्छीअ वटि कथा ॿुधण वेंदियूं हुयूं। जॾहिं माई लच्छी बीमार थी पई त अमड़ वटि पंहिंजी सूरदास चेली माई ज्ञानी ऐं ॿियनि औरतुनि खे मोकिलियो ऐं चयईं त अधी सतीअ खां वञी पुछी अचो त मुंहिंजे कुपड़ीअ में घणा कड़ा आहिनि। अमड़ टिपणो ॾिसी करे चयो त हेतिरनि ॾींहंनि ऐं हिन तारीख़ ताईं काष्टा टिपणे में लिखियलु आहे। जे लंघे पार पवंदी त पोइ 9 जनम सम्झो थींदो। अमड़ जी ॻाल्हि ॿुधी माई लच्छीअ इलाज कराइणु बंदि करे छॾियो।
अमड़ परेशान थी वई। घणो ई सम्झायसि पर साधड़ी अमड़ जे चयल कौल ते ॻंढ ॿधी वेठी। ठीक उन ॾिहाड़े शहदादकोट जी उन साधड़ीअ देह त्यागी। बसि उन ॾींहं खां पोइ वॾा वॾा सियासतदान एतिरे क़दुर जो कट्टर मुसलमान बि अमड़ जे लफ़्ज़ ते एतबार करण लॻा। अमड़ घबराइजी वई। सभिनीनि खे चवंदी हुई, धणीअ जे ॻुझ में मां हथ न विझंदसि। मुंहिंजे वाता त ओचितो लफ़्ज़ निकिरी वियो। आख़िर इन सिलसिले खे टोड़ण लाइ अमड़ पासपोर्ट ठाराए कुझु महीननि लाइ हिंदुस्तान पंहिंजे पेकनि ॾे हली वई। जीअं माण्हू जी इहा आदत टुटे, हिकु ॾियारी हिकु औरत अमड़ जी ग़ैर मौजूदगी में मूं वटि आई। चयईं, न्याणी आहीं, तूं टिपणो ॾिसी ॿुधाए त मुंहिंजे पुटु जेको आहे हिंदुस्तान मां वापसि ईंदो या न। उन औरत खे धीरे मां करे सॾींदा हुआ। संदसि पुटु हिंदुस्तान घुमण वियो हो, जिते हुन जो पासपोर्ट गुम थी वियो हो ऐं वापसि अचण जी इजाज़त उनखे न पई मिलेसि। पोयां ॿार परेशान हुआ, गॾोगॾु कारोबार बि सदन रुली वियो। मूं धीरे माउ खे चयो त मूंखे त टिपणो ॾिसणु कोन ईंदो आहे। इन ते धीरे माउ चयो, न्याणी आहीं, नासका हणी ॾिस, ख़बर न आहे मूंखे छा थी वियो। मूं बि करे नासका हई। चयोमांसि, तुंहिंजे पुट जे कम में हाणे काई रुकावट कान पवंदी, जल्द अची तोसां मिलंदो। बसि कुझु ॾींहंनि खां पोइ धीरे मां डुकूं पाईंदी आई ऐं अची रेशमी वॻो पहिरियईं। इहा ॻाल्हि ॿुधी केतिरियूं औरतूं अची मूंखां नासका हणाइण लॻियूं। जिन ॿारनि खे डेजो थींदो हो, उन्हनि जूं माइरूं या ॾाॾियूं कप या चिमटा खणी करे झाड़ विझाइण ईंदियूं हुयूं ऐं केतिरियूं चवंदियूं हुयूं, न्याणी आहीं, हली पाठ जो मुहूर्त कर। मुंहिंजी माउ जॾहिं हिंदुस्तान मां वापसि आई, इहा ख़बर ॿुधी डिॼी वई त मुंहिंजी जान छुटी ऐं मुंहिंजे धीअ जी जान फाती। अमड़ अबे ज़ालुनि खे असुल घरां धिका ॾेई ॿाहिरि कढणु शुरू कयो। चवंदा हुआ, मिलण भरी अचो असांजे अखियुनि ते, पर पुछा ॻाछा लाइ न। वॾी मुश्किल सां मुंहिंजी जान छुटी ऐं अमड़ सां गॾु सभई ॿार के महीना वरी हिंदुस्तान असीं घुमण हलिया आयासीं। तॾहिं वञी इहो सिलसिलो टुटो। इन ई जे बावजूदि उन खां पोइ बि जेको आहे ज़ालुनि जी अच वञ ऐं टिपणे ऐं झाड़ फूक लाइ घर ईंदियूं रहंदियूं हुयूं। कादर जी कुदरत। अमां पंजो एपिसोड जेको आहे उहो ॿुधी रहिया हुआ। हिन सिलसिले खे असीं अलविदा करे रहिया आहियूं। नओं न्यापो सां ईंदड़ प्रोग्राम में अव्हां सां मुलाक़ात थींदी। साथ सलामत। नची